सांगी फराहो बदीन मंशियात जी मारेठ पुलिस बेबस आईजी सिंध जे हुकुमनि जी बिलाताड़। सांगी फराहो खां रिपोर्ट कर रहियो आहे अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। ज़िला बदीन जे इलाइक़े सांगी फराहो में मंशियात जो वापार खुले आम जारी आहे, जिते नौजवान नस्ल नशे जी लपेट में अची रोज़ तबाह थी रहिया आहिनि। बावजूद इन जे त आईजी सिंध तरफ़ां मंशियात जे ख़ात्मे बाबति सख़्त हुकुम ॾिना विया आहिनि। रोज़ानी बुनियादनि ते पुलिस मीटिंगूं थी रहियूं आहिनि, पर सूरतहाल ते कंट्रोल अञा ताईं नाहे अची सघियो। मक़ामी शहरनि जो चवणु आहे त नशे जो वापारु स्कूलनि, मस्जिदुनि, गिटियुनि जे वेझो सरेआम जारी आहे, जॾहिं त मंशियात विकिरो कंदड़ बाअसर माण्हुनि जी पुठ भराई सबबि क़ानूनी इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। केतिराई भेरा शिकायतूं ॾियण बावजूद का बि मुस्तक़िल कार्रवाई साम्हूं नाहे आई। ज़रीन मूजिब मंशियात ख़िलाफ़ जारी इजलासनि जा नतीजा सिर्फ़ रिपोर्टनि, फोटो सेशन ताईं महदूद आहिनि। सिविल सोसाइटी, उस्तादनि ऐं इलाइक़े वासियुनि आईजी सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सांगी फराहो ऐं ज़िला बदीन में मंशियात जी ख़ात्मे लाइ फौरी ऐं मौसर ऑपरेशन शुरू कयो वञे। लापरवाह ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेकॾहिं जल्द क़दम न खयां विया त नसलनि जी तबाही खे रोकणु मुश्किल थी पवंदो। इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे पुण नोटिस वठण जी अपील कई वञे थी। रिपोर्ट अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, ज़िला बदीन, सोशल मीडिया सेंटर सिंध।